नाज़रीन, मीरपुर ख़ास में नारीअ घरू अणबण तां मुबैना तौर ख़ुदकुशी करे छॾी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे तालिब शहर। जी तालिब, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर ख़ास जे गुलशन कॉलोनी इलाइक़ो आहे जिते 18 साला नौजवान नारी सबा जंहिं ख़ुदकशी घरू अणबण तां ख़ुदकशी करे छॾी आहे ज़हरीली दवा पी ऐं हिन जो जेको लाश आहे सो सैटेलाइट टाउन पुलिस तहवील में वठी मीरपुर ख़ास सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते पुलिस जो चवण मूजिबि आहे त नारीअ जो पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त वॾा ज़रियनि मूजिबि इहे इतला आहिनि त नारी जेको सो पसंदि जो परिणो कंदड़ हुई ऐं माइटनि ते ज़ोर भरियो हो त मुंहिंजी उन शख़्स सां शादी कराई वञे जंहिंसां आउं जंहिंखे पसंदि कयां थी, लेकिन मुसलसिल वारसनि पारां उनजे इनकार ते आख़िरकार जेको नौजवान नारी बर्दाश्त न थी सघियो ऐं उनजी जेका ज़हरीली दवा पी पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾींहों उजाए छॾियो आहे। जी तालिब, अव्हां जी महिरबानी।